नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं तो समाजी राब्तनि जी मशहूर वेबसाइट फेसबुक ते पंहिंजे पाकिस्तानी सार्फिन जी सिक्योरिटी बेहतर बनाइण जे लाइ खेनि अहम तजवीज़ ॾेई छॾी है। फेसबुक तरफां सार्फिन खे चयो वियो आहे त सिक्योरिटी चेकअप जो फीचर इस्तेमाल करे पंहिंजे अकाउंट ते वधीक सिक्योरिटी भी लगाए सघनि था। इन खां अलावा मशवरो ॾिनो वियो आहे त सार्फिन अहिड़ी डिवाइसिस मां फौरी तौर ते लॉग आउट थी वञनि जंहिंखे हिन काफ़ी वक़्त अॻु इस्तेमाल नाहे कयो। लॉग आउट फीचर फाल करण सां जेकॾहिं को अव्हां जे अकाउंट खे कंहिं ॿिए डिवाइस या ब्राउज़र सां लॉग आउट करण जी कोशिश कंदो त पोइ फेसबुक अव्हां खे ईमेल अलर्ट जो नोटिफिकेशन मोकिलंदो। इन खां अलावा पंहिंजे फेसबुक जो पासवर्ड कंहिं बि ॿी जॻह ते इस्तेमाल न कयो ऐं कॾहिं बि पासवर्ड कंहिंखे न ॿुधायो। पंहिंजे नाले या आम लफ़्ज़ खे पासवर्ड जे तौर ते इस्तेमाल करण खां पासो करियो। अहिड़ो पासवर्ड रखो जंहिंजो अंदाज़ो लॻाइण मुश्किल हुजे। जेकॾहिं अव्हां कंहिं नयूं डिवाइस मां लॉग आउट कंदा त उन जे अमल जे ज़रिए इज़ाफ़ी सिक्योरिटी फराहम कई वेंदी। फेसबुक तरफां हिन जो अमल मुकम्मल करण जे लाइ स्पेशल कोड सां गॾु हिकु नोटिफिकेशन या ईमेल मोकिली वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।